वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान सियासी कमेटी जो इजलास तलब करे वरितो। सिंध हाउस ते अमले क़ौमी असैम्बली जो इजलास कोठाण ऐं बेइतमादी रिथ ते गौर कयो वेंदो। इजलास दौरान बाग़ी मेंबरनि बाबति रेफरेंस दाख़िल करण ते मुशावरत कई वेंदी। क़ौम खे वाधायूं हुजनि, मौजूदा हुकूमत ख़त्म थी चुकी आहे। हुकूमत 172 मेंबर पूरा करे या इस्तीफ़ा ॾे। नून लीग जो हक़ायत ऐं वज़ीर-ए-आज़म लाइ पंहिंजो उम्मीदवार आणे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंटरव्यू। सदस्य चवणु आहे त हुकूमत पारां पंहिंजे MNAs ते शक करणु अफ़सोसनाक आहे। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं ज़रूरी आहिनि। 2060 वारी तारीख़ न वरजाई वञे। ग़ैर जमहूरी शख़्स खे वधीक हलणु ॾिनो वियो त मीडिया ते वधीक हमला कंदो। MQM जा मुतालबा मञी चुका आहियूं। ॿिन्हिनि पार्टियुनि जो हिक ॿिए ते भरमूसो आहे। यूक्रेन मामले ते अमेरिकी सदर जो बाइडन चीन जे सदर खे ख़बरदार करे छॾियो। जो बाइडन चवे थो चीन यूक्रेन में फ़ौजी कार्रवाई जे मामले ते रूस जो साथ ॾिनो त नतीजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। रूस जीअं अमेरिका चीन ते पाबंदियूं मणी सघे थो। चीनी सदर जो चवणु आहे त यूक्रेन बहिरान जो असुलु कारण सम्झण लाइ अमेरिका ऐं नेटो रूस सां ॻाल्हियूं कनि। रूस ते पाबंदियूं रहियूं त आलमी मईशत खे वॾो नुक़सानु पहुचंदो। मुल्क में कोरोना वायरस विघे 2 मरीज़ फ़ौत। हयात विञाईंदड़नि जो अंगु 30,328 थी वियो। 24 कलाकनि दौरान 480 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंगु 15,01,513 थी वियो। कोरोना वायरस जी शरह 1.23% रही। ॾेई में पुलिस चेक पोस्ट वटे रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर। इन गिरी फ़ौत। औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी। ऐं इंगौरजा में टैक्सी ड्राइवर मोहर से तो पुरस्कार नमूने गुम। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर।